مرحبا یا مصطفیٰ 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 नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तां की ठरी मीरवाह मां ख़बर ॾींदा हलूं त पूरे मुल्क जियां ठरी मीरवाह में 12 रबीउ अव्वल जे हवाले सां अॼु ठरी मीरवाह शहर में मुख़्तलिफ़ ॻोठनि मां सविन मोटरसाइकिलुनि जी सूरत में निकितल रैली जेका डेडाणो सावड़ी नंढी ठरी हंडियारी मरवड़ो खां थींदी मदनी मस्जिद खां निम चौक खां थींदी नाक चौक खां नूरे मुस्तफ़ा मस्जिद वटि ख़त्म कई वई, जंहिं में अॻवानी कंदड़ पीर सैयद मोहम्मद मीरान शाह जिलानी अहमद नूर कादरी रोशन कादरी ऐं ॿियनि हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे महीने ते नारा हया विया ऐं ठरी मीरवाह शहर के झंडनि सां सिंगारियो वियो। SHO मीरवाह मुसविर कुरैशी ऐं 15 इंचार्ज अब्दुल मजीद शर ऐं मोहम्मद नवाज खासकेली पारां सिक्योरिटी जा इंतजाम इंतई सख्त कया विया। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।